सामारो में रोलू कुतन जो आज़ार पोलियो वर्कर के ॾाढ़े छॾियो। सामारो वेझो ॻोठ नवाब अज़ीज़ में पोलियो मुहिम दौरान अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो जिते पोलियो वर्कर रमेश कुमार मेंघवाड़ के रोलू कुतो ॾाढ़े विधो। ज़ख़्मी वर्कर के फौरी तौर ते वैक्सीन ऐं इलाज लाइ तहलका अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मक़ामी रहवासियुनि जो चवणु आहे त ॻोठ में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो आहे, जंहिं सबबि शहरी सख़्तु परेशान आहिनि। हिन खां अॻु बि केतिरा ई अहिड़ा वाक़िया पेश अची चुका आहिनि, पर इंतिज़ामिया तरफ़ां के बि असराइता क़दम न खयां विया आहिनि। वाज़े रहे त कुझु ॾींहं अॻु सोशल मीडिया सेंटर बि हिन संगीन मसइले खे उजागर कयो हो, पर उन बावजूदि को बि तदारक थी नाहे सघियो। मक़ामी माण्हुनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे रोलू कुतनि जे ख़ात्मे लाइ फौरी क़दम खयां वञनि, जी बेगुनाह शहरी मासूम ॿार महफ़ूज़ रही सघनि। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।